जब हम न होंगे तब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते। भारतीय अदाकारा परिणीति चोपड़ा जी शादी हाणे राघव चड्ढा सां थियण वारी आहे ऐं इहो परिणीति जो पुराणो बॉयफ्रेंड रहियो आहे ऐं डिघे वक़्त खां ॿिन्ही जे रिश्ते जूं ॻाल्हियूं बहस हेठि रहियूं, पर हाणे हू इन नतीजे ते पहुता आहिनि जो जल्द शादी करण वारा आहिनि। परिणीति जी शादी जे हवाले सां संदसि मदाह पुरजोश आहिनि। हीअ अदाकारा 35 सालनि जी थी वई आहे ऐं हिन वक़्त ताईं शादी न थी हुई, पर हाणे हुन इहो फ़ैसिलो करे वरितो आहे। अदाकारा जा मुख़्तलिफ़ माण्हुनि सां अफेयर ज़रूर रहिया आहिनि। बॉलीवुड अदाकारा परिणीति चोपड़ा खे 2013 में 100 ख़ूबसूरत शख़्सियतुनि जी लिस्ट में बि शामिल कयो वियो हो ऐं हीअ अहिड़ी अदाकारा आहे जंहिंखे ऑन स्क्रीन पसंदि कयो वेंदो आहे। संदसि इंस्टाग्राम ते मदाहनि जो अंग 43 मिलियन आहे ऐं संदसि मदाह शादी जे हवाले सां बहस में बि ज़रूर हिसो वठंदा आहिनि। परिणीति पंहिंजे दौर में तकरारनि ऐं अफेयर्स जे करे बि ख़बरुनि में रही आहे। 2017 में हिक तक़रीब दौरान हुन पंहिंजा असासा लिकाया ऐं चयो त हू ग़रीब आहे, जंहिं ते माण्हुनि सवाल उथारिया हुआ त इहो कीअं थी सघे थो त परिणीति ग़रीब हुजे। 2023 में हुन हिकु बयानु ॾिनो हो त हू कॾहिं बि सियासतदान सां शादी न कंदी, पर हाणे हू जंहिंसां शादी करे रही आहे उहो आम आदमी पार्टीअ जो सियासतदान आहे ऐं ॿिन्ही जी उमिरि बि हिक जेतिरी आहे। अदाकारा कंहिं बि तकरारी ॻाल्हि ते जवाब बि ज़रूर ॾींदी आहे ऐं वज़ाहतूं बि कंदी आहे। जेतोणीकि संदसि शादी थियण वारी आहे, पर इन खां अॻु परिणीति जो नालो ॿियनि फनकारनि सां बि ॻंढियो वियो हो। फिल्म इश्क़ज़ादे में गॾु कमु करण बाद अर्जुन कपूर ऐं परिणीति चोपड़ा हिक ॿिए खे डेट करे रहिया हुआ, पर पोइ अर्जुन कपूर जी ज़िंदगीअ में मलाइका अरोड़ा अची वई हुई। अर्जुन कपूर खां पोइ परिणीति जो नालो आदित्य राय कपूर सां ॻंढियो वियो हो, जॾहिं त फिल्म साज़ मनीष शर्मा ऐं परिणीति जे रिश्ते जे हवाले सां बि डिघो बहस थियो हो। परिणीति ऐं उदय चोपड़ा खां सवाइ परिणीति ऐं हिदायतकार चुरी देसाई विच में बि लाॻापन जूं ॻाल्हियूं गर्दिश में रहियूं। खणी कुझु बि हुजे, पर हाणे परिणीति शादीअ जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हू इन फ़ैसिले मां ख़ुशि ऐं पुरजोश नज़र अचे थी। जेतोणीकि संदसि लाॻापन बाबति ख़बरुनि जी ॻाल्हि कजे त मशहूर माण्हुनि जे हवाले सां अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूर बहस हेठि रहंदियूं आहिनि। परिणीति प्रियंका चोपड़ा जी सौट आहे ऐं न रुगो हिकु सुठी अदाकारा, पर हिकु सुठी ॻाइणी बि आहे। पीड़ा नू मैं सीने लावां ते मैं हसदी जावां, हो पीड़ा नू मैं सीने लावां ते मैं हसदी जावां। धुप्पा दे नाल लड़ लड़ के मैं लभियां अपनियां छावां। दुख भी अपने सुख भी अपने मैं ते बस वे जाना। समझ के की करना है दिल नू है समझावां। तू झूम 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 झूम, तू झूम 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 झूम, तू झूम 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 झूम, तू झूम 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 झूम। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।